ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदालूं। जेकबाबाद जे सदर थाणे जे अधु बका पुल लॻ 3 वरें जो नीगर वाह में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। घर ॿाहिरां रांदि कंदे नीगर आसिफ अली जखराणी वाह में किरी पियो, जंहिंखे वारिस खे सिविल अस्पताल खणाया आया, जिते डॉक्टरनि नीगर जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। अहिड़ो इतला मिलण बैदि फौती नीगर जे घर में कोहराम अची वियो। ख़बर मां असां हिकु ॿियो शेयर कंदालूं। अफ़सोसनाक ख़बर आहे, जेकबाबाद जे सदर थाणे जे अधु बका पुल वटि पुल लॻ 3 वरें जो नीगर वाह में किरी ॿुड़ी फौत थी वियो। घर ॿाहिरां रांदि कंदे नीगर आसिफ अली जखराणी वाह में किरी पियो, जंहिंखे वारिस खेसि सिविल अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि नीगर जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। जेकबाबाद जे सदर थाणे जे अधु बका पुल लॻ 3 वरें जो नीगर वाह में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। घर ॿाहिरां रांदि कंदे नीगर आसिफ अली जखराणी वाह में किरी पियो, जंहिंखे वारिस खेसि सिविल अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि नीगर जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जेकबाबाद जे रिपोर्टर हुज़ूर बख्श मुग़ैरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हुज़ूर बख्श, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंगल। जेकाबाद में ॾुखाईंदड़ ख़बर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं। जेकाबाद जे सदर थाणे जे हद बका पुल लॻ 3 वरनि जो नीगरी वाह में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। ज़रीन मूजिबि घर ॿाहिरां रांदि कंदे नीगर आसिफ अली जखराणी वाह में किरी पियो, जंहिंखे वारसनि खेसि सिविल अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि नीगरी जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। अहिड़े इतला मिलण बाद फौती नीगर जे घर में कोहराम मची वियो। जी वॾी महिरबानी हुज़ूर बख्श आगाह करण लाइ।